खैरपुर गुजो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में ईद मिलादुन्नबी जे सिलसिले में एक तकरीब थी गुजरी, जंहिंमें ख़ास मेहमान तालका एजुकेशन ऑफिसर अल्लाह बचायो ख़ास के ली हो। जैसे तकरीब में फिरोज़ नोहानी, शाहनवाज कलड़ो, गमठार अली कटोहर, अब्दुल लतीफ़ परवेज़, मेहर गुल, मीर फुलपोटो, शरीफ बुगटी ॿियनि वरी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त इंसानी जी तरबियत हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ऐं तरबियत जो फ़लसफ़ो आहे। हज़ूर अकरम जी सुठी ज़िंदगी समाजी तरबियत ऐं किरदार जी तालीम लाइ हिकु आला मिसाल आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहान जे लाइ रहमत लिल आलमीन आहे। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते ॿारनि खे ॼाण ॾियण लाइ तकरीब रखी आहे। हुज़ूर जी ज़िंदगी असांखे सेखारे थी त ज़िंदगी जी अख़लाक़ी तामीर ऐं तरबियत कीअं कयो, छो जो इंसान जो किरदारु तरबियत मां ज़ाहिर थिए थो, जंहिं करे घुरिजे त इंसान जे किरदार जी तालीम ऐं तरबियत बि हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुठी ज़िंदगी पैगाम ॾिए थी त समाज जे सुधार लाइ तरबियत ऐं किरदार लाइ हर मुमकिन कोशिश कयूं। इन मौक़े ते ऑफिसरनि, शागिर्दनि, उस्तादनि जश्न ए मिलादुन्नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैली कढी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।